कहानियूं रखई प्रीत पुनोसी सयो सुखियो जिंदड़ो विधि जेरे में जानी आनियूं मुतानी तोसी सुभा सदा ससी। अकबरा वेठल सभी मानता मेहमान सामू वेठल सभी सुजान अवा सभी के हक मौजूद। अज कोस्तान जे हिन नक निसांबर शहर में साईं पुनल फ़कीर जे किताब जी मुंह ॾेखारने वारी जेका हीअ तकरीब आहे थाणे बुला खान जे सिंधी अदबी शाख वारनि दोस्तनि जा कुर्ब जिन अॼोको ही बेड़ा को मचायो आहे। किताब जे पके पाठे ते जे ॾिसूं था त पुनल जी प्रीत हेडे ऐं साए रंग जे मेलाप सां लिखियल आहे। हेडो रंग जेको हैरत जी निशानी ऐं साओ मोहब्बत जी निशानी। हूअ बि जेकॾहिं ॾिसूं त सॼी काइनात रंगनि सां जड़ी पई आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त असां जहिड़ो को कोर माण्हू ॻाढ़े रंग खे बि नथो परखे ऐं ॾिसी सघे। ऐं नीरो रंग बि हिन किताब में निमाया आहे त कारो रंग, नीरो हमदर्दी जी निशानी ऐं कारो रंग वरी डप जी अलामत आहे। पर जेके दुनिया त्यागण वारा जोगी हूंदा आहिनि ऐं ॿियो कारो नांग, इहे कारी ऊंधाई राति जे दिलि में बि टुॿी हणी वेंदा आहिनि। जिते कारो कारू भार हूंदो आहे, जिते सभु तव्हांजा रंग गायब थी वेंदा आहिनि। कारी राति अछो ॾींहुं, इहे सिफ़ता नूर, जिते फिरी हुज़ूर तिते रंग न रूप। कारे रंग में सुघड़ शायर फ़कीर पुनल मंगनहार बि लिखियल आहे। सुघड़ ऐं शायर, शाइरी लतीफ़ फननि में गणी थी वञे। शायर हिकिड़ो फितरत जो कानून आहे त शायर जेका शाइरी करे थो, माण्हू ॿुधनि था, सम्झनि था, ईअं सां हंडाइनि था। इहो हिकिड़ो फितरत जो कानून। शायर अण ॾिठियूं ॾिठियूं, अण सुयूं सुयूं, ॿुधियूं अण ॿुधियूं, इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजे गुफ़्तनि में ईअं तव्हां सम्झो त कूज़े में दरिया वांगुरु बंदि करे आम माण्हूअ खे आछे थो। शायर खे उन जा गुफ़्ता जेको सुघड़ जेके असां चऊं था, जेको उनजो रावी आहे, इहो वरी इहे गुफ़्ता किन सालकनि जे अॻियां सले थो। सालक वरी इहे जेके लफ़्ज़नि उनजा सुर, उनजा ॻर, इहे सभु ॻोल्हे सम्झू माण्हुनि खे सुणाए थो। सम्झू माण्हू वरी इहे सुणी हीअं सां हंडाइनि था। ॿिया वरी असां जहिड़ा जेके आहिनि उहे ईअं ई पना ईअं खणी, जीअं माण्हू चवे त पढ़ियो था पढ़नि, जीअं मिटाई चयो, कणनि कीन कुलूब में पाण ॾोह चढ़नि, जीअं वर्क वराइनि वितरा। सो आउं जॾहिं हिन किताब जो वर्क थो वरायां त पहिरीं अर्पना साईं हिते पंहिंजे वालिदैन ऐं पंहिंजे उस्तादनि जे नाले कई आहे। उनखां पोइ वरी जॾहिं किताब खे ॾिसूं था त फ़हरिस्त में मुहाग लिखियलु आहे, जेको साईं ख़ुदा बख़्श विके जे साहिब लिखियो आहे, जंहिंजी शुरूआत जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञनि राह पुछनि
मथे कुलन कीनरा। ही जेको बैत साईं लिखियो आहे इहो शाह लतीफ़ जे सुर प्रभाती जो बैत आहे, जंहिंखे जाजकाणी बि चवनि था, वियाह गुरू बि चवनि था। ही जेको सुर आहे इहो ईअं सम्झो त हिकिड़ो तारीख़ी सुर आहे शाह लतीफ़ जो। ही असुल जेको बैत आहे इहो बैत हिन तरह आहे त जिन सुखो ई न आहे को सुम्हनि ई नथा, सारी उमिरि जागनि था। भिटाई जी हर सिट में रिदम आहे, इन करे ही दुनिया जो वॾो शाइर आहे। जिन सुखो ई न आहे की चारण से चुइजन, रूंझे राह पुछन रुंझन न आहे साईं मुंहिंजा, रूंझे राह पुछन मथे कुल्हे, रूंझे राह पुछन मथे कुलंद कीनरा, रूंझो सपड़ चोटाणी। ये तारीख़ी ॻाल्हि आहे। भिटाई साहिब तारीख़ जो शायद आहे, शाइर तारीख़नि जा शायद हूंदा आहिनि। इहो माण्हू हो जेको सखी हो, सखी सरदार हो, जंहिंजी भिटाई हिते ॻाल्हि कई आहे। असां जेकॾहिं हिते जे हिन निशांबर शहर में बीठा आहियूं, ही सॼो जेको कोस्तान आहे इहो जे असां ॾिसूं इंसानी ज़िंदगीअ जा जेके अवाइली आसार आहिनि उन्हनि सां सॼो झिझो पियो कि असां लताड़े छॾिया, के तबाह थी विया, के बर्बाद थी विया। पर अॼु बि सवनि जे तइदाद में उहे निमाया बीठा आहिनि। असां इंसानी तारीख़ त पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं असांजी 200-250 सालनि जी जे तारीख़ खे ॾिसूं असां उन खां बि लादावा आहियूं। असां अॼु जे हिन शहर में वेठा आहियूं, हिन शहर जो जेको अॾियार हो, जेको हिंदू मुस्लिम भाईचारे जो बुनियाद रखंदड़ हो, जेको मज़हबी मतभेद खां परे हो, जे हारीअ ते, जे फनकार ते मथे ते हथ रखियो, जेको सखी ऐं दिलेर माण्हू हो, मलिक बूला खान। असां मां शायदि हिते जेके वेठा आहिनि उन्हनि मां घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी त उनजी क़बर किथे आहे, कहिड़े हाल में आहे वीह मिसाब जी वेई। त इहो असां माण्हुनि जो पंहिंजे तारीख़ सां इहो रवैयो असां माण्हुनि जो, शायदि पंहिंजी जाइ ते। मुआग में साईं हिते हिकिड़ी ॻाल्हि करे वियो आहे त आउं सम्झां थो त फ़क़ीर खे हीअ जेका ॾात मिली आहे उहा मोरूसी आहे, ऐं संदसि बाल साहिब जेको इहो शाह जो ॼाणू हो, ऐं जेका मंगणहार की किर्त उन खां पंहिंजे औलाद खे उन पासीरो रखियो, ऐं ख़ासि करे जेको इल्मु आहे सकाफ़ती अदबी जेको आहे उनखे उन ॾांहुं जेको सो राग़िब कयो। जेके असां ॾात था चऊं उहे जेके विराईंदड़ माण्हू आहिनि, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, सचनि कोन्हे सूर, मोले कयो मामूल अंग अज़ल में उन जो। ही जेके माण्हू आहिनि इहे इन्हनि सभिनी शयुनि खां मथां माण्हू, जंहिं हिन दोस्त अली फ़क़ीर खे पुनल फ़क़ीर बनाए छॾियो, इहो बबर फ़क़ीर सोणेरो, जंहिंजो मुंहिंजे ख़्याल में हिते जावेद जोहरी साहब हिकिड़ो हुनजो बैत ॾिनो त आऊं ॿेल तोसी बबुर चए साणी आया सठ, ही ख़ाली वो हट जो भरियो वञा बरकत सी। उनजे बारे में बि कुझु लिखणु घुरिजे हा। इहो दरवेश केर हो जिनो ज़मा हींअर शायदि ज़िक्र कयो। त असां पंहिंजा जेके इहे माण्हू आहिनि इन्हनि खां परे आहियूं। ॿी जेका फनकार जेको असां मंगणहार या लोहार या मुरली वॼाइण वारो या चंग वॼाइण वारो, इहे दुनिया जा वॾा ॿियनि जिते हिननि माण्हुनि जो क़दुरु थो थिए, असां शायदि उन
नज़र सां हिननि माण्हुनि खे नथो ॾिठो वञे फनकारनि खे। जीअं साईं लिखियो त साईं जे वाल साहब हिनखे इन फन खां पासीरो रखियो। असांजे ख़ुशियुनि जा, असांजे शादमानियुनि जा, असांजे जेके ॾिहाड़ा ख़ुशीअ जा, उन्हनि जा साखी ऐं शायदि इहे मंगणहार जेके जीअं फर्ज़ करियो वाह वाह वॼाए वावल कदम दौल कंध मां, अॻियां ॿियाणीअ थे मुक़ाबिलो जिते केई मिलंदा मल, हिते चोलम झल अॻियां लिख बि अथई लखनि जी। असांखे कहिड़ी खबर वावल आहे छा, वॼाए बि कहिड़े मौक़े ते आहे, कहिड़ी मोल बैल ते आहे, इहा त जुमन त पंहिंजो पुनल फ़क़ीर खां पुछा कयो न। ई न बानन भेर जीअं कीनर कीरे टंगियो, सभागे सुबुह सी विझी वेठे वेर, तोखे चूंदो केर कीरत धारा मंगो। त इहो जेको हुनर आहे मंगणहार को जे हिन फ़क़ीर खे न्याज़ निवड़त मेठा हेठाई, इहा इन हुनर त सेखारी आहे, ॿियो हिनखे केरु सेखारी इहा शइ। ख़ैर खोड़ ॻाल्हियूं साईं जे शाइरी जे हवाले सां, जेके आउं पाण शाइर ॿाहिरि कुझु कोन आहियां, इन करे मुंहिंजो बाबा सदार त साईं खे ॾियो जेके ख़बर पए शाइरी जी। मूंखे त अलॻि ॿिए जी शाइरी जी ख़बर कोन्हे। साईं जी जेका शाइरी जी शुरूआत साईं शाइरी जी कई आहे, उहा बि ईअं सम्झो त असांजे सूफ़ियुनि जो जेको नज़रियो आहे हमा उस्त वारो, हर शइ में ख़ुदा ई मज़हर आहे, जंहिंमें चए थो तन मन में तूं ई तूं, गुल फुल में तूं ई तूं, जल जग में तूं ई तूं, हर संग में तूं ई तूं, हर शइ में ख़ुदा मौजूदु आहे। सूफ़ी बि ईअं था चवनि। त साईं जी जेका शाइरी खे ॾिसूं त शुरूअ खां वठी हिते जेके रुगो हमदनात असां हिते लिखी छॾियो आहे, ज़रे घटि सिर्फ़ु 51 ताईं। हालांकि जेकॾहिं असां इहे ॾिसूं त हिन में मौलूद बि आहे, हिन में नात बि आहे, हिन में मनाजात शाइरी में आहे। इहा जेका सॼी शाइरी आहे, इहा सॼी शाइरी लोक मज़हबी शाइरीअ जे रमज़े में थी अचे। इहा लोक मज़हबी शाइरी आहे, हिन ते छंछाण। हालांकि मुआग जेको आहे लिखण वारो हर शइ तके तोरे लिखंदो आहे त भई हिन में कहिड़ी शइ आहे, उनजो मिसाल ॾियणु घुरिजे। असां जहिड़ो जेको टोटी माण्हू किताब न पढ़े, उहो मुआग पढ़ी सॼी माहियत उनजी करे वेंदो। साईं विकिरे साहिब खां माफ़ी, पर इहे सभु शयूं नसलेट करे लिखी वियो आहे। उनखां पोइ ॿी जेका साईं जी शाइरी आहे, साईं जी शाइरी आउं ईअं चवंदुसि त जेका थोरी घणी मूंखे ॼाण आहे त 90% साईं जी शाइरी उहा लोक अदब जे सिंफ़नि में थी अचे। जीअं हिते जेका साईं मनाज़रा लिखिया, इहो मनाज़रो ॿ धुरियूं पाण में ॻाल्हाइनि थियूं, ॿ धुरियूं पाण में विढ़नि थियूं। जीअं कबूतर आहे उनजी ज़बानी आहे, वरी मोटर साइकिल आहे या मोबाइल आहे, इहे सभु पाण में इहो हिकिड़ो वॾो फन आहे। साईं हिते हिकिड़ी वॾी नियारी ॻाल्हि कई आहे लोक अदब जे हवाले सां। उन में इहा शइ आहे त ॿ धुरियूं पाण में आज़ूर माज़ूर कनि थियूं, 30 धुरियूं नथियूं वञनि, पंहिंजो पाण में वेही निबेरियूं थियूं कनि। इहो असां कोस्तान जे माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जी नसीहत थो करे ही फ़क़ीर। ऐं दरवात वारो जेको सुवाल जवाब वारो साईं जेको लिखी आहे हिते हिन डेम जे हवाले सां, जेके दरावत असांजा बोर्ड ते इहो लिखियो पियो, दरावत असां वटि असांजी ॿोलीअ में मुंहिंजे ख़्याल में शायदि कहिड़ी लफ़्ज़ बर्दाश्त करे त मूं तुंहिंजी कहिड़ी दरावत खाधी आहे। सवली सिंधी में अहिड़ो लफ़्ज़ जेको मुंहिंजे ख़्याल में हिते आउं त कोन वठंदुसि, उन लफ़्ज़ खे सम्झण वारा सम्झा त दरावत जी माना छा आहे। असल में दर वात आहे। साईं उनजे बारे में जेको सुवाल जवाब कया आहिनि, साईं शाइर जेके वक़्त जा अमीन आहिनि, वक़्त जा शाहिद आहिनि, वक़्त जा साखी आहिनि। तव्हां दरावत सां जेका हिते माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। वॾा डेम जेके आहिनि उहे फ़ाइदे जे बदिरां ॿियूं नुक़सान बि ॾियनि था। इहा जेका बागड़ नए आहे, उनखां हेठां तव्हां ॾिसो तव्हांजे माहौल जी तबाही, पखियुनि जी तबाही, जीतनि जी तबाही, मुआशात जी तबाही, इन ते बि सिट लिखो आहे सर। उनखां पोइ तव्हांजी जेका शाइरी आहे, आउं त
हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि तव्हांखे इहा ज़रूरु चवंदुसि, तव्हांजी सॼी शाइरी आम माण्हू सां मार्के जी शाइरी आहे। हीअ जेको तव्हां मोटरसाइकिल वारी जेका ॻाल्हि जेके पुर्ज़ा जेके तव्हां हिते इस्तेमालु हिन पंहिंजी शाइरी में कया, मुंहिंजे ख़्याल में मिस्त्री त मूं जहिड़ा ई हूंदा, इंजीनियर बि मथे ते हथ ॾेई बीह रहंदो, इहो तो वॾो कमाल कयो आहे। पर हिकिड़ी शइ ॾिसे तव्हां खोट करे ॻाल्हायो, तव्हां हिते इलाही मोटरसाइकिल हलाइण वारनि खे नसीहतूं बि कयूं आहिनि, पर तव्हां इहो टोप विझणु विसरी विया आहियो। इहो बि हिनखे मथे ते विझे, किरे ई माण्हू कीपर हटी भरतो बासी हिकिड़ी थो ॾे, कल्ह मूं बि कोन थो भरे, इहो तव्हांखे हिते विझाइणु घुरिबो, इहो बि तव्हां हिते टोप बि कोन विधो आहे। ऐं उनखां पोइ तव्हांजी जेका शाइरी माशाअल्लाह मारवी जी शाइरी आहे या सोहिणी जी आहे, इहे सभु लोड़ाऊ बहितर, या हीर रांझे वारो, इहे कथाऊं बहितर, बाक़ाइदे कथा आहे। त इहे खोड़ जेके शाइर थिया तमामु पर्ची मथां जी महिरबानी, त इहे सभु जेके शयूं शाइरी में त तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में मतल मक्त फ़ाइलनि मफ़ूलनि फ़ाइलातनि इन्हनि जी बि ज़रूरत मुंहिंजे ख़्याल में कोन पई आहे। ॿी हिते जेका ख़ासि करे किताब में असां वटि जेके बीएक जूं निशानियूं आहिनि, इहे त बिल्कुलु हिन किताब में मुबाह आहिनि, इहे त आहिनि ई कोन, त इन्हनि जो कोई हिसाब किताब ई कोन्हे। ॿोलीअ जी सूंहं आहिनि इहा शइ, उनखां पोइ जेके सूरत गति जूं ग़लतियूं आहिनि हिते जाऊं कढां त खोड़ अथव, तव्हां इहे सभु लफ़्ज़ गॾे ऐं इहा खिचड़ी पकी पई हिते, उन्हनि जो बि ख़्यालु करणु घुरिबो हो, पर तमामु जेको सो घटि कयो वियो। इन्हनि थोरनि घणनि कचाइनि जे बावजूदि जेका तव्हांजी हीअ लोक शाइरी आहे, इहा ॾात, जेके ॾात तव्हां चओ था, उहा इहा शइ आहे, ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे। तव्हांजी महिरबानी, सभिनि जा कुर्ब।